छा चवणा तो कबायली जेड़े तकरार चाचड़ सब साईं मांजो चवण इहो आहे त जेको अॻु मंझि शुरूआत मंझि शामराज चाचड़ मां चाल खेॾियो आहे इहो एसबी जे चवण सां गेमियूं खेॾे थो एसबी गेमियूं कराए थो त अॻु में मुंहिंजूं रिढां 70 रिढ खणी वियो मां उस्मान पावार खे चयो त मूंखे रिढां वठी ॾे उन ते असुल अवसर को बि ॻाल्हि ते न कयईं मुंहिंजूं सॼियूं रिढां खणी वियो त हिन टाइम ताणी कन्नू ई कंहिं न ॾिनो उहे चुप करे वेही रहियूं बाद मंझि वरी मुंहिंजूं हाणे बकरियूं खणाए पिकेट लॻी पई आहे दरिया जी वट ते पुल बि आहे पुल जो कमु बि हले थो सॼो ॾींहुं गाॾियूं हलनि थियूं असां उन पुल वारनि जा हिमायती आहियूं सॼो ॾींहुं धाड़ेल जेको को बि असां नथा छॾियूं ओॾांहुं पुलिस जे अॻूं असांजूं सॼियूं बकरियूं माना 50-60 बकरी असांजी खयूं वञनि था त कुझु बि को बि किरदारु पुलिस न अॻु वरितो आहे न का ॻाल्हि कई आहे न का रुकावट कई आहे उन खां बाद काड़ा टोटलो अची चाल करे लिकी वेही रहिया घटनि ते त सौदे पेर खणंदा असां विढ़ंदासीं जंहिंमें असांजा छोकिरा असां पेर खयूं वेंदा पियाऊं ईअं ई असांखे गोलियूं वाहे कढियूं अथनि बाद में झेड़ो शुरू थी वियो कुझु असांजा माण्हू ज़ख़्मी थिया कुझु उन्हनि जा थिया मथां वावर पुॼंदी वई पोइ जेको दॿी थो वियो हिक ॿिए खे इहो नुक़सानु ईअं थियो आहे जी जी अनुद्दीन साहब तव्हां छा चवंदा सर असांजो इहो चवणु आहे त जेको ई कमु आहे एसबी जो आहे एसबी अॻु में बि माण्हू अवामी गॾाए करे वेढ़ाईंदो आहे कबीलाई जहिड़ा एसबी कराइनि जीअं त जहीराणी जा 4 माण्हू सब्ज़ोई बिरादर चाचड़ बिरादर महर बिरादर जा गॾाए करे उन सां झेड़ो कराए तकरार कराए उन जा 4 माण्हू मारियईं माल खणाए नुक़सानु कराए महरनि चाचड़ कचा चाचड़ कारड़ा चाचड़ महर इहे बिरादरियूं मलिक मोहाणा उहे बि गॾु हुया जंहिंमें उन्हनि सां माण्हू 4 उन जा माराए उन खे बाद में एसबी पंहिंजो मुक़ाबिलो ॼाणायो त मां मारिया आहिनि एसबी कोन मारिया आहिनि कहीं जा बि सॼो ई किरदारु एसबी 12 ई कराए थो 12 ई माण्हुनि जा कराए थो वरी जंहिंमें बाद में महरनि बिरादर खे असांजा सब्ज़ोई बिरादर जा 2 माण्हू ओताक ते घुराए करे उते एसबी माराया आहिनि एसबी माराए लाश खणी अॼु बि मारनि जे उते चैना बीहाए छॾियूं अथसि चौकियूं हणाए ॾिनियूं अथसि उन सां हर टाइम एसबी मदद करे थो हाणे बि जेकी मदद कई आहे एसबी कई आहे सॼी चाचड़नि खे वेढ़ाए असां सां दबाव करायो अथनि असांजो नुक़सानु थियो आहे 3 माण्हू असांजा मरिया आहिनि लाश हिकु ॾहें खणी आहिनि 2 लाश असांजा गुम आहिनि ऐं असांजा फटी बि आहिनि ज़ख़्मी बि आहिनि असां भॻल आहियूं बर वक़्तु चाचड़नि जो असांजी कढ अञा बि मारो लातियूं वधा आहिनि असां बेवस थी पंहिंजे साह जे बचाव खां जॾहिं घरनि में चढ़ी असांजा बस्ट आया अथनि असांजो ज़ैफ़नि खे नुक़सानु थियो आहे असांजे माल खे नुक़सानु थियो आहे असांजे ॿारनि सगीरनि खे नुक़सानु थियो आहे असां बेवस थी पंहिंजे साह जे बचाव खां उन में बाद में जेको हुयो पंहिंजे साह बचाव खां गोलियूं वाहे कढियूं उहे बि मुया आहिनि असांजो बि नुक़सानु आहे औरतियूं असांजूं 5 मरियूं साईं असांजी मीडिया आई न आहे मीडिया अॼु पुगी आहे 3 ॾींहंनि खां पोइ 4 ॾींहंनि खां पुॻे 4 ॾींहंनि खां पोइ असां लाश रखी न छॾींदासीं बाक़ी ज़ख़्मी जेके आहिनि असां लाश पंहिंजा पूरा ज़ख़्मी असां वज़ीर आला खे वज़ीर आज़म खे सिंध IG के मीर आबिद ख़ान के सरदार तेग ख़ान के ऐं असगर ख़ान के इन समूरनि जेके ई अमीर आहिनि उनखे ख़ुदा करण करे असांजे झेड़ा कबीलाई ख़तमु कराइनि जेकॾहिं कबीलाई झेड़नि में को बि मेड़ जो काफ़िलो करे थो उन ते FIR एसबी करे दर्ज करे थो उन्हनि खे ॿधे थो उनखे धमकियूं ॾिए थो त कबीलाई झेड़ा ख़तमु न करायो न करायो इहे ई ॻाल्हियूं करे उनखे धमकाए को बि विच में नथो अचे इहे जानी नुक़सानु थिए थो जेको मुसलमान कलमो भरियो आहे उहो हर मुसलमान भाउ आहे मारणो हक़ु असांजो मुसलमान ते न आहे इहे सरदारनि ऐं एसबी ते फ़र्ज़ु आहे त कबीलाई जहिड़ा ख़तमु कराए अच्छा इहो असांजो मुंहिंजी इहा ई ॻाल्हि आहे त जेको हिते अॻु एसपी साईं असद रसा शाह हुयो त को बि कबालाई जहिड़ो न वधे पियो ऐं को बि ॾमर न थिए पियो जेको हेयो एसपी आयो आहे 3 महीना एसपी खे छा आहिनि त कबाइली जहिड़ा ई वधिया आहिनि 400-500 जहिड़ा वधी आहिनि ऐं 20-30 माण्हू नुक़सानु थी विया आहिनि मरी विया आहिनि इहो कमु आहे एसपी जो गवर्नमेंट जो गवर्नमेंट छाजे इन जे करे खाए थी न त गवर्नमेंट जो कमु हलो ठीकु आहे मार बिरादरी जी हिम्मत करे थो चाचड़ जी हिम्मत करे थो गवर्नमेंट सॼनि जे लाइ हिकु ई आहे जेको मारे थो उनजी करे थो असांजी करे न ॿिए जी करे न 3 जी करे न जेको मरे त उन जी हिमायत करे न मारण वारे जी छो थो करे चाल आहे मोए जी हिम्मत करे हर शइ एसबी करे थो महिरबानी।